कराची खां मूंखे ख़बर ॾिनी त सिंध पुलिस में 19 ग्रेड जे ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिली थियूं आहिनि। आदिल चांडियो खे SSP SIU CI मुक़ररु कयो वियो आहे। अवां ॿुधायो त जुनैद शेख खे बदिली करे असिस्टेंट IG स्टेट मैनेजमेंट CPO मुक़ररु कयो वियो आहे। कमर अब्बास रिज़वी खे रिलीव कयो वियो। SSP अनवर खेतरान खे फाइनेंस जे लुक आफ्टर चार्ज ॾिनी वई आहे। अवां खे अपडेट कयूं कराची खां त सिंध पुलिस में 19 ग्रेड जे ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिली थियूं आहिनि। आदिल चांडियो खे SSP SIU CI मुक़ररु कयो वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, तफ़सीली जो जी बिल्कुलु 19 ग्रेड जे पुलिस ऑफिसरनि जी मुक़ररियूं में बदिली थी वञे। आदिल चांडियो खे SSP फाइनेंस खां हटाए करे SSP SIU CI कराची मुक़ररु करे छॾियो आहे। जंहिंखां पोइ उते मुक़ररु थियल जुनैद शेख खे बदिली करे असिस्टेंट IG स्टेट मैनेजमेंट CPO मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंमें कमर अब्बास खे रिलीव कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु SSP अनवर खेतरान खे जेको एस्टेब्लिशमेंट 2 जो SSP आहे, उन असिस्टेंट IG आहे, उनखे असिस्टेंट IG फाइनेंस जी लुक आफ्टर चार्ज ॾिनी वई आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल्ला सोलंकी।